कराची में ख़बर शामिल कंदासीं। वॾे वज़ीर पारां दादू में गुरबत सबबि नंढी उमिरि में ॿारनि जी शादी कराइण जो नोटिस वरितो वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह कमिश्नर हैदराबाद खां नंढी उमिरि में ॿारनि जी शादी कराइण बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। वॾे वज़ीर मुराद अली शाह हिदायत कई आहे त कमेटी ठाहे तफ़सीली इंक्वायरी करे रिपोर्ट पेश कई वञे। इहो बि ॿुधायो वञे त छा परणायल छोकिरियूं ॿोॾ मुतासिर ख़ानदाननि मां हुयूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो वधीक चवणु आहे त जेकॾहिं ॿारड़ियूं ॿोॾ मुतासिर ख़ानदाननि मां हुयूं त उन्हनि जी केतिरी इमदाद कई वई, इन बाबति वॾे वज़ीर रिपोर्ट बि तलब कई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह दादू में गुरबत सबबि नंढी उमिरि में ॿारनि जी शादी कराइण जो नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह कमिश्नर हैदराबाद खां नंढी उमिरि में ॿारनि जी शादी कराइण बाबति रिपोर्ट तलब कई आहे। वॾे वज़ीर हिदायतूं जारी कयूं आहिनि त कमेटी ठाहे तफ़सीली इंक्वायरी करे रिपोर्ट पेश कई वञे। इहो बि ॿुधायो वञे त छा परणायल छोकिरियूं ॿोॾ मुतासिर ख़ानदाननि मां हुयूं। जेकॾहिं ॿारड़ियूं ॿोॾ मुतासिर ख़ानदाननि मां हुयूं त उन्हनि जी केतिरी इमदाद कई वई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह रिपोर्ट तलब कई आहे। वॾे वज़ीर दादू में गुरबत सबबि नंढी उमिरि में ॿारनि जी शादी कराइण वारे मामले जो नोटिस वरितो आहे। मुराद अली शाह कमिश्नर हैदराबाद खां नंढी उमिरि में ॿारनि जी शादी कराइण बाबति रिपोर्ट तलब कई आहे।